शेखाबाद जे भरिसां अब्बास पेट्रोल पंप वटि हथियारबंदनि जी फायरिंग में ॿ ॼणा क़तल, जवाबदार फरार थी विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे शेखाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुलथही। जी जमील, वाक़े जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी जेकाबाद जे जेको आहे अफ़सोसनाक वाक़ियो पेश थियो आहे। अॼु सुबुह सवेर जेको आहे 2 नौजवान क़तल थिया आहिनि। जॾहिं मां तव्हांखे ॿुधायां त ॿुधाए पियो वञे त 2 नौजवान जेके आहिनि हाज़िरी ते जेके आहिनि कोर्ट आयल हुया। जेके मुख़ालिफ़ माण्हुनि उन्हनि जेको अॼु वझ वठी उन 2 नौजवाननि खे जेको उन्हनि क़तलु कयो आहे। जॾहिं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको हीउ वाक़ियो पेश थियो आहे त इहो पुराणी दुश्मनी खां जेको आहे ॿुधाए पियो वञे। 2 नौजवान जंहिंमें जेको आहे जिन्हनि जो तालुक़ु जेको आहे त पोड़ बिरादरीन सां आहे। नसीबुल्लाह पोड़, उन सां गॾु ॿियो नौजवान जेको आहे उन्हनि खे जेको आहे मुख़ालिफ़ माण्हुनि बेदर्दी सां क़तलु कयो आहे। उनखां अलावा अव्हांखे ॿुधाईंदो वञा त पुलिस खे इतला मिलण ते पुलिस वाक़े वारी हंधि देरि सां जेका आहे पहुची वई आहे। उन्हनि लाश पंहिंजे तेविल में जेको आहे उन्हनि वरितो आहे। पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल जेको आहे लाश खणी आई आहे। जॾहिं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त होॾां जेको आहे त वाक़ियो जेको आहे त पुराणी दुश्मनी खां जेको आहे त ॿुधाए पियो वञे। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।